शामिल करना नौशर फिरोज का 13 रजब अहमद बासादत हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जी सालगिरह जो केक साथी जर्नलिस्ट वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तरफा प्रेस क्लब नौशर फिरोज में काटियो वियो। मौके ते साथी जर्नलिस्ट जे सदर यूनुस राजपुर, जनरल सेक्रेटरी खादिम हुसैन मरीज, सागर यूसुफ मंगी, एम जफर तंगड़, शाह चन्ना, अमजद मेमन, अली मोहम्मद चन्ना ऐं ॿियनि चयो त अॼोको ॾियारो पूरे आलम इंसान लाइ ईद जो ॾींहुं आहे, छाकाणि त अॼु उन हस्ती जी आमद आहे जंहिंजी पैदाइश अलाह जे घर कौब तलाम ऐं शहादत मस्जिद में थी आहे। हिन चयो त इमाम अली अलैहिस्सलाम जे नक्शे क़दम, कौल फ़अल ऐं सीरत ते हली असां बहितरीन नमूने ज़िंदगी गुज़ारे सघूं था। हज़रत इमाम अली सदाईं पंहिंजे रब इंसान ज़ात सां प्यार ऐं मोहबत करण जो दर्स ॾिनो आहे। उन मौक़े ते सोहेल अहमद राजपुर, मुश्ताक मरी, खादम